अचनि खिताब कनि। केन शाह जा दोस्तों, भावरो भेनरो, सिंधियाणी तहरीक की लीडरशिप उम्मे रुबाब चांडियो साहिबा, कौमी अवामी तहरीक जा मरकजी जनरल सेक्रेटरी सीनियर नायब सदर, QAT दादू जा सदर शबीर मिशोरी साहब, ये जो पैगाम खड़ी निकता आयूं, यो पैगाम है कि बाबा सिंध बाजार में विकामंदड़ को वखर ना है, सिंध दुकान ते सजायल शोकेस का शय ना है, सिंध को फसल कोने, सिंध को जेवर कोने जेके वणेस खपाए छड़ियो वणेस फबाए वठो, सिंध ज़मीन जी टुकड़ी भी कोने, सिंध चंद क्यूसिक पानी कोने, सिंध हिकिड़ो धड़कंदड़ ज़िंदा वजूद आहे, सिंध रुगो मिट्टी जो नालो कोने, सिंध रुगो ज़मीन जो नालो कोने, सिंध रुगो असांजे रहण जी जाइ काने, सिंध हिकिड़ो वजूद आहे। सिंध जे मिट्टीअ जे मणनि हेठां दरिया खान मखदूम बिलावल शाह इनायत थोशू दोदे सूमरे जा हॾड़ा जेके मिट्टी बणिजी विया आहिनि, उन्हनि मिट्टियुनि मां फसल मोरनि था, उन्हनि मिट्टियुनि मां ॿूटा निसरजनि था, उहे ॿूटा निसरल खुराक बणिजी असांजे जिस्म में वञनि था। पाण मां हर हिक जे DNA में, हर कंहिंजे जिस्म में सिंध जे हज़ारे शहीदनि लखें सूरमनि जे रत जो हिसो आहे। पाण कंटिन्यूटी आहियूं सिंध जी समूरी जदोजहद जी, पाण कंटिन्यूटी आहियूं सिंध जे समूरी क़ौमी गैरत जी। पाण जेकॾहिं सिंध हिन दौर में विञाए छॾी त तारीख़ में छा लिखियो वेंदो त जंहिं सिंध खे अलाउद्दीन खिलजी खसे न सघियो, जंहिं सिंध खे अहमद शाह अब्दाली ऐं नादिर शाह दुरानी खसे न सघियो, जंहिंखे पोर्चुगीज़ ऐं चंगेज़ खान खसे न सघिया, जंहिंखे यूनानी मुग़ल ऐं तुग़लक ऐं तुर्खान खसे न सघिया, उहे इहे 1990 ऐं 2000 जे दौर वारो हिकिड़ो सिंधियुनि जो लश्कर हो। हिकिड़ा सिंधी हुआ 1980 में, 90 में, 2000 में ॼावा, 2020, 25, 30 में सिंध विकामण ॾिनो। तारीख़ जो दाग़ लॻंदो हज़ारे सालनि जो अॻुवारनि जो ऐं हज़ारे साल ईंदड़नि जो। ओ ही फलाणे दौर जा 40-50 साल हुआ जंहिंमें सिंधी सुस्त निकिता, ढिजणा निकिता, कमज़ोर निकिता, भाड़िया निकिता, गाफ़िल निकिता ऐं सिंध खसिजी विया। तारीख़ में ईअं कोन हूंदो आहे बाबा ही वॾनि जाइ ठाही हुई, ॾाॾे ठाही हुई, पोटनि खपाए छॾी, पुट पोटे खे जुआ जी आदत पई, पोटो ठरे जे पोयां लॻो अॿनि ॾाॾनि जी मिल्कियत विकिणी छॾी, जीअं ॻाल्हि थींदी आहे। बाबा फलाणी ज़मीन हुई 500 एकड़ वन, पोटे खपाए हाणे 10 एकड़ अथसि, पिने पियो। पाण सॼो ॾींहुं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं। तीअं सिंध में थींदो 500 सालनि 1000 सालनि खां पोइ त जेका अॿनि जी मिल्कियत हुई, फलाणो नस्ल आयो 2010-20 वारो, उन हणी सिंध जा टपड़ विकिणी छॾिया। पोइ पाण वेठे ताड़ियूं वॼायूं, पाण वेठो वॾेरनि खां पुआ वरितऊं ऐं शादियुनि में घोरूं वरितऊं ऐं फातहूं बि वरितऊं ऐं बिजा तीर जे बिजा पोयां नचा पे। बिजा तीर हिकिड़ी चवंदा हिकिड़ो सिंधी हुआ, जीअं पाण चवंदा आहियूं रेड इंडियन हुआ अमेरिका जा मालिक, चवंदासीं हिकिड़ा सिंधी हुआ जेके बिजा तीर बिजा जे पोयां नचा पे, ठपे पे ठपा, तीर पे ठपा कयूं पे, ठपे पे ठपा, साइकिल पे और बेट पे ठपा कयूं पे, तीरनि बेटनि ऐं साइकिलनि जे पोयां डोड़ंदे पंहिंजो वतन विञाए छॾियूं। इहो दाग़ न आहे खणणो, तारीख़ जो इहो दाग़ न खणो, तारीख़ जी इहा मयार न खणो पाण ते। केन शाहवासियो, तारीख़ जी इहा थुक लानत पंहिंजो ही नस्ल न खणे। ईंदड़ दौरनि जी इहा मयार ऐं इहा ज़िल्लत, इहो निराड़ ते लॻल दाग़ न खणिजे त सिंध जे हिन नस्ल पंहिंजा ॿेट, पंहिंजा पहाड़, पंहिंजा झिंगी ऐं भंडार, पंहिंजो कारूंजर जबल ॾेई छॾियो सिंध जे दुश्मननि खे। पंहिंजी तालीम ॾेई छॾियूं, पंहिंजी सिहत ॾेई छॾियूं, पंहिंजा वसीला ॾेई छॾियूं, पंहिंजो इल्मु ॾेई छॾियूं, पंहिंजूं ज़मीनूं ॾेई छॾियूं, पंहिंजा फसल ॾेई छॾियूं, पंहिंजो दरिया ॾेई छॾियूं। हिन नस्ल पंहिंजो दरिया बि लखे सालनि खां पंहिंजी मिल्कियत आहे। तंहिंजे करे आउं तव्हांखे गुज़ारिश थो कयां
तेरे ॾुखे वक्त से साबित कदम थी पियो। मैं पाकिस्तान की वफाकी हुकूमत से भी गुजारिश कर रहा हूँ और मैं पाकिस्तान की अपोजिशन से भी गुजारिश कर रहा हूँ, ये वक्त नहीं है आपस में लड़ने का। एक दूसरे पे इल्ज़ाम तराशी करके आप FATF में पाकिस्तान को ग्रे लिस्ट में रखवा कर पाकिस्तान पे सैंक्शंस लगवा देंगे, पाकिस्तान पे पाबंदियां लग जाएंगी। आपके बाहमी टकराव से पाकिस्तान आलमी तौर पर तनाव पहले ही हो रहा है, मजीद तनाव हो जाएगा। और आपको कुछ नहीं है, आप बड़े लोग अपोजिशन के हो या हुक्मरान पार्टी के, आपके बाहर घर हैं, बंगले हैं, बच्चे बाहर पढ़ते हैं। जो गरीब लोग हैं सिंध के, पाकिस्तान के, सरगोदा के, मुल्तान के, मीरपुर खास के, दादू के, शिकारपुर के, ग्वादर के, पंजगोर के, खुजदार के, जोब के, पशीन के, ये गरीब लोग, ये मुजफ्फरगढ़ के किसान, ये थर के भूखे बच्चे, आपके टकराव में इन पे पाबंदियां लग जाएंगी, इनको जिल्लत मिलेगी। आप अपने एक दूसरे पे जो कीचड़ उछालते हैं उसके नतीजे में आपको कुछ नहीं होगा, आप खरबपति हैं। नतीजा ये निकलेगा कि हमारे बच्चों के मुंह से निवाला चला जाएगा। FATF में भारत ने डलवाया है, इजराइल ने डलवाया है पाकिस्तान को। क्या आप ऐसे हालात पैदा करना चाहते हैं कि पाकिस्तान ग्रे लिस्ट में रहे या और हालात ख़राब हो जाएं? पाकिस्तान के नाम को इस तरह बदनाम न करें। इमरान खान साहब, आप सिंध के भी वज़ीर आज़म हैं, आप बलूचिस्तान के भी वज़ीर आज़म हैं। आप तो सिंध के लोगों की दिलों को जीतने की कोशिश करें। आप सिंध के लोगों के आइलैंड्स पे कब्जा करेंगे। सिंध के लोग तारीख में जरदारी साहब, आप सिंध की तारीख का अहम हिस्सा हैं। आप मस्बत तौर पर याद रहना चाहते हैं या मनफी तौर पर? तारीख में भुट्टे के याद था कयूं, उनसां इख्तिलाफ़ आहिनि, बेनज़ीर साहब सां इख्तिलाफ़ हुआ पर उनजी इज़त सां नालो था वठूं तारीख़ में। बहादुर भेण हुई पंहिंजी, भुट्टो बहादुर माण्हू हो। तारीख़ में रुगो इन लाइ कोन सोचबो आहे त हींअर छा पियो कयां, ॾिसबो आहे मूंखे यादि कीअं रखियो वेंदो। ज़रदारी साहब, तव्हांखे यादि कीअं रखियो वेंदो? सिंध जूं सीटूं वञी गिलगित खे ॾेयो अचो, सिंध जा वसीला वञी ॾेयो अचो, सिंध जो पाणी ॾेयो अचो, सिंध जा ॿेट ॾेयो अचो, सिंध जा पहाड़ ॾेयो अचो। इहो सिलसिलो बंदि कयो। हीअ बेदारी मार्च खणी निकिता आहियूं, कल्ह खां सुबुह खां निकिता आहियूं। सॼी राति जाॻियो अथऊं, सॼी राति कोन सुता आहियूं, सॼी राति जाॻिया आहियूं। उन्हनि जाॻंदे वरी उथी, वरी डोड़ी, वरी तयारु थी तव्हांजे इलाइक़नि में अचूं था, तव्हांखे सुजाग करणु, तव्हांखे बेदार करणु। पोइ माण्हू कावड़जंदा आहिनि, को माण्हू असां सां कावड़जंदो आहे, रस्ते में कावड़जंदा आहिनि, मूंखे हथु कोन ॾिनो। ॿियो कावड़जंदो आहे, मुंहिंजी चांहि कोन पीतो। टियों कावड़जंदो आहे, मूं फ़ोन कयो, मुंहिंजो फ़ोन अटेंड कोन थियो। सिंधी माण्हुनि खे ॿेट यादि कोन्हनि। ॿियो चवंदो आहे, मूंखे हार कोन पारायो। ॿियो चवंदो आहे, आउं तव्हां सां कोन मिलणु ईंदुसि। जो अजरक जेका पाती हुई तव्हां 6 भेणुनि फलाणनि खे पाराई, 7 कोन। सिंधी माण्हू टके पैसे जी सोच ते हलंदा आहिनि। टके मूंखे शादी में 350 रुपया ॾिनई, हुनखे 500। टके जी सोच में ई वतन वियो आहे। जेके टके जूं ॻाल्हियूं कयूं था न, मुंहिंजी शादी में पुओ कोन ॾिनई, मूंखे उथी बि हथु कोन ॾिनई, मुंहिंजो नालो कोन खयई, मुंहिंजो फ़ोन कोन खयई, मुंहिंजी शादीअ में पुओ कोन ॾिनई, उहे शादी जे पुए जो टके। ऐं पोइ पलांद कबो, हिन शादी जो पुओ कोन आयो त हिन जी वरी बेदारी मार्च जो इंतज़ाम सही कोन कबो। हिन माण्हूअ मूंखे हथु कोन ॾिनो, तंहिंजे करे पलांद कबो। हीउ जॾहिं फलाणे शहर ते मटींदो, असीं हार कोन पाराईंदासीं। टके हिकिड़ो माण्हू मूंखे गॾियो, चई साईं शेख अयाज़ चांहि कोन पीआरींदो हो। सही, वञिबोसि त मिड़ई चांहि ऐं खीर बि घटि हूंदो। जो शेख अयाज़ जो तूं कदु थो मापी, शेख अयाज़ तुंहिंजो कदु थो मापी त चांहि में खीर घटि विझंदो। ईअं त शाह लतीफ़ बि पुओ कोन ॾींदो हूंदो। शाह लतीफ़ खे पुओ ॾींदो हूंदो या तव्हांजे ख़्याल में? हिकिड़ो बुखियो ग़रीब मिसकिन शाइर हो, इनकलाबी तारीख़ जो वॾो में वॾो फिलासफ़र हो, उहो पुआ ॾींदो हूंदो या शादी में? शाह लतीफ़ ॿुधो अथव कंहिंखे पुओ ॾेई आयो हुजे सालगिरह? शाह लतीफ़ सालगिरह जी पोस्ट रखंदो हो या कंहिंजी? फेसबुक ई कोन हो। शाह लतीफ़ पोस्ट कान रखी, शाह लतीफ़ शादी में कोन आयो, शाह लतीफ़ कोन चवंदा हूंदोसि। हेठां चवंदा हुआ अब्दुल लतीफ़ आयो ई कोन शादी में। अब्दुल लतीफ़ हाणे अब्दुल लतीफ़ जे पुए में लतीफ़ जहिड़े अज़ीम माण्हूअ खे चयो त सुर केॾारो ऐं सारंग ऐं खावड़ी छुटो, चवणु मूंखे पुओ कोन ॾिनो। तंहिंजे करे इहे फलाणो पुओ ॾेई वियो वॾेरो। इन्हनि ॻाल्हियुनि मां ॿाहिरि निकिरो। चरियूं भलाऊं न थियो, सिंध जा माण्हू चरियूं भलाऊं न थियो। ॿेटनि लाइ सोचो। हथु कोन ॾिनो, फलाणो कोन थियो, गुल कोन ॾिनो। अदा तूं माठ कर 2 मिंट, माठ कर हिकिड़ो मिंट, सॼी ॻाल्हि ॿुधूं था। तंहिंजे करे चरिया खरिया न थियो, अकुल इस्तेमालु कयो। हाणे ॾिसो, हिते बि को माण्हू हूंदो न, हुनखे पंहिंजो पेट जो सूरु हूंदो, मुंहिंजी फलाणी ॻाल्हि उहो कयूं था। ॿेट था वञनि, शहर थो वञे कराची जो सौदो तव्हांखे मंज़ूर आहे नामंज़ूर आहे? ॿेटनि ते कब्ज़ो
दारू जर जो सौदो, तालीम जी तबाही, सिंध में करप्शन, सिंध में न्याणियुनि जा अगवा, उमे रुबाब जे कत्ल जे इंसाफ लाइ तव्हीं हिन सां गॾु आहियो। उमे रुबाब जे पीउ ऐं चाचनि जा कातिल गिरफ़्तार थियनि उन लाइ गॾु आहियो। सिंध में ऐं टाउन कमेटी जा माण्हू बीठा आहिनि, इन्हनि खे बरतरफ़ करण जो सिलसिलो बंदि थियणु खपे ऐं केन शाह में पीअण जो साफ़ पाणी हुअणु खपे। केन शाह में हिकिड़ो सुठो IT जो सुठो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो इदारो हुअणु खपे। केन शाह में हिकिड़ी बहितरीन अस्पताल हुअणु खपे। केन शाह जे माण्हुनि खे मेरिट ते रोज़गार मिलणु खपे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते गॾु आहियो। ज़िंदाबाद, जीअं सिंध, जीअं तव्हांजी हक़ परस्त जदोजहद।